घोटकी मां वाक़िया कंदासीं। घोटकी वेझो ॻोठ अली बख़्श शाणी में पुराणी ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो आहे, जहिड़े दौरान फायरिंग जे नतीजे में पिरसन सरदार शाणी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़े खां पोइ धुरियुनि में छिकता सबब इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पखिड़ियल आहे। घोटकी मां वाक़िया कई पिया। घोटकी वेझो ॻोठ अली बख़्श शाणी में पुराणी ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो आहे। जहिड़े दौरान फायरिंग जे नतीजे में पिरसन सरदार शाणी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। वाक़े खां पोइ धुरियुनि में छिकता सबब इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो आहे। घोटकी मां ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। घोटकी वेझो ॻोठ अली बख़्श शाणी में पुराणे ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो, जहिड़े दौरान फायरिंग जे नतीजे में पिरसन सरदार शाणी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। वाक़े खां पोइ धुरियुनि में छिकता सबब इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो। तफ़सील वार कंदासीं। घोटकी मां धरती टीवी जे रिपोर्टर जब्बार महर खां। जी जब्बार, अपडेट कजो। शाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे ज़मीन जे तकरार तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में जेको आहे सो फायरिंग कई वई आहे। फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो 50 साला पिरसन सरदार शाणी जंहिंखे गोलियूं लॻियूं आहिनि, उहो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी खे जेको आहे पुलिस अस्पताल इलाज लाइ खणी आहे, जंहिंखे पोइ ज़ख़्मी खे जेको आहे सो तिबी इमदाद सां चक्कर असर कयो आहे। होॾां जेको आहे सो फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल छाइजल आहे। जी महिरबानी जब्बार महर, तफ़सील ॾियण जे लाइ।